रहीम अस्सलाम वालेकुम अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आलि मुहम्मद। अदा हे आहे पीर जुम्मन शाह जो प्राइमरी सिंधी स्कूल। प्राइमरी सिंधी स्कूल पीर जुम्मन शाह जो। तव्हां पढ़ंदा आहियो? कौं दर्जो पढ़ंदो आहीं? हिते पढ़ंदो आहीं? उस्ताद जो नालो छा आहे? अरे पंजो दर्जो पढ़ी तो उस्ताद जो नालो कोन थो अचे? तोखे अचे थो उस्ताद जो नालो? तव्हांखे बि कोन थो अचे? अड़े कोन ई को हाल। अदा हिननि ही ॿ कमरा आहिनि, हिननि में असां पढ़िया आहियूं 5 दर्जा, पहिरें खां वठी 5 ताईं। उस्ताद गुलाम सरोवर शीनू साहिबु हुयो, जंहिंजा असां शागिर्द थी रहियासीं। ही क्लास रूम आहे जंहिंमें असां पढ़ंदा हुआसीं। 5 दर्जा हिन क्लास में असां पढ़ियासीं। इहो बोर्ड उहो ई लॻल आहे। इहो रूम अथव जंहिंमें असां पढ़ियासीं 5 दर्जा। माशा अल्लाह, वाह 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 वाह। इहे 5 दर्जा हिन क्लास में असां पढ़िया। पीर जुम्मन शाह जो सिंधी स्कूल आहे प्राइमरी। हीअ हितां हीअं हूंदो रस्तो, हींअर बंदि आहे। असांजो हेॾां अचणु थींदो हुओ, हीअं हितां ईंदा हुआसीं। हीअ रस्तो आहे, हेॾां ईंदा हुआसीं सिधो क्लास में। हीअ विरांडो आहे, हीअ विरांडो आहे। ऐं हीअ जेको आहे रूम, इहो उस्ताद जो रूम हूंदो। हिन में सिर्फ़ु उस्ताद जी टेबल पियल हूंदी, ॿियो उस्ताद जो पंहिंजो सामान पियल हूंदो। असां इन हिकिड़े रूम में 5 क्लास वेहंदा हुआ। हीअ सॼो सिस्टम। हीअ विरांडो आहे। हीअ पुराणी यादगिरियूं। इहा छित ॾिसो कीअं आहे। इहा ही कमरा बाद में ठाहिया आहिनि। ही जेको आहे कमरा बाद में ठाहिया आहिनि। ही पहिरियां कमरा आहिनि जिन में असां पढ़ियासीं। वालेकुम अस्सलाम। साईं मज़ा ख़ुशि आहियो? साईं भला कुझु ॿुधायो असांखे हिन स्कूल जे बारे में। पढ़िया त असां बि हिते ई आहियूं। स्कूल त बहितरीनु शइ आहे, तमामु बहितरीनु शइ। पढ़ियाऊं असां, इल्मु हासिलु कयो आहे। असांखां वॾा ॿिया जेको हुया उहे बि इल्मु हासिलु करे विया। पर ॻाल्हि इहा त हींअर चाढ़ो न आहे स्कूल जो, मालिकी न आहे। 10 चकर काफ़ी माण्हुनि ॾे हली वियो आहियां। बाबे मां रेलवे मुलाज़िम आहियां, रिटायर आहियां जी। किथे वेठा आहियो? हिते ॻोठ दरगाह हिते जुम्मन शाह ते, पाण राजपर। नालो? मोहम्मद सूमर। पढ़िया हिते ई आहियो? हा, हिते ई पढ़िया हूंदा। उस्ताद गुलाम सरोवर शीनू। शीनू साहब? हा साईं, मोतबर शख़्सियत, अल्लाह जन्नत नसीब करेसि। वॾी शख़्सियत, वॾी शख़्सियत। हा साईं, 5 दर्जा हिते पहिरें खां। हा हा, पर चाढ़ो न आहे। त हिन चई बीठो बाबा जी बदिली करे जो हिंदू माण्हू आहे, क़ुर पढ़ाए कोन थो सघे, सिपारो पढ़ाए कोन थो सघे, कलमो पढ़ाए कोन थो सघे। पर तवजो ई न आहे। सोना कंहिंखे अर्ज़ु करे करे बीठा आहियूं। साईं गुलाम, साईं असांजो मुर्शिदा साईं मोहम्मद यूसुफ आहे, वस वारा ॿिया, या ही मुमताज़ जेको हुयो पंहिंजो हुनजो SDO वारा छा हो, DO वारा छा हो, DO हो, उन ॾे हली वियुसि। मिर्थूं कयोमांसि, न मञई, न कई। माना कोन था ॿुधनि कोन, केर बि कोन थो ॿुधे। ॿुधी वरी बस। हा ॿार अचनि था, उहो उस्ताद पढ़ाए चई बीठा, केरु वसारो को ॿुधे कोन थो। वॾी आबादी आहे। हा सघनि था, सभु कुझु करे सघनि। साईं मस्जिदनि जो वॾो ॻोठ आहे, मुलनि जो वॾो ॻोठ आहे, भीलनि जा ॿार। असली मुला ते हिते वेठल मुला आहे न। हा, असली मुला कोन आहे। गवर्नमेंट प्राइमरी सिंधी मैन स्कूल पीर जुम्मन शाह। माशा अल्लाह।
भाई डॉक्टर कामर राजकर ॻोठ जो रोड। हिन में रंग बि कोन्हे न भरियल, रंग भरियल हुजेसि न। हलियो भरे भाई। हाँ सही। नालो ॿुधायो। साईं मुफ्ती अब्दुल मुईद इंढड़ हाले जी शरीफ़ जो। माशाअल्लाह। ॾिठो महरम मां सैको शहज़ादनि थियो, ॼाणे हे को अलाह पाण वणंदियूं जो करे। ॾिठो महरम मां सैको शहज़ादनि थियो, ॼाणे हे को अलाह पाण वणंदियूं जो करे। ॾिठो महरम मां सैको शहज़ादनि थियो, मके मदीने माण्हुनि रुनो मथे राह, तंहिं वाहिद खे वाह जो हुक्म हेड़ाई करे। महरम मोटी आयो मोटिया तान इमाम, मदीने जा जाम ॾातर मुंहुं ॾेखारी। महरम मोटी आयो मोटिया तान अमीर, मदीने जा मीर मौला मुंहुं मेड़े। मीर मदीना निकिरी डेरा ॾिनाऊं, काठीअ पाणीअ गाह खे माढ़ू मुकाऊं। चढ़ंदे चयाऊं त थींदी वेड़ वॾांदरी। करबला जे पिड़ में ख़ैमा खोड़ियाऊं, झेड़ो यज़ीद सां जुंबे जोड़ियाऊं। मुंहुं न मोड़ियाऊं पसीता उतरार जो, करबला जे मैदान में आया सैयद शेर। मारे मिसरिन खे कयाऊं ढूंढ ढेर, दिहलिया उते दिलेर पसे हमलो मीर हुसैन जो। कामिल करबला में आया जुंग जवान, धरती धुबी लर्ज़े थरथलिया आसमान। कर हुई कान हो निज़ारो नेहन जो, सख़्ती शहादत जी सुण शादीअ जो ॾींहुं। ज़रो नाहे यज़ीद खे निसोरो ई नींहुं, मर्ग आहे मींहुं अलीअ जी औलाद खे। दोस्त दादला मुहिब माराए, ख़ासि ख़लीलनि खे सख़्तियूं सहाए। अल्लाह समद बेनियाज़ जा करे सा चाहे, आहे इन में उन्ही ॻाल्हि असरार जी। क़ज़ियो करबला जो निसोरो ई नाज़, केर इंद पिरोड़िन राज़ क़ज़ियो करबला जो। शाह साहब महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में चयो आहे, जोड़े जोड़ जहान जी जॾहिं जोड़ियाई, ख़ावंद ख़ासि ख़ल्क़े मुहम्मद मुकाई। कलमो तंहिं करीम ते चिटो चयाई, अन मौला कांत महबूबी ताईं। ॾिठी ॾिनाई बेई साराऊं सैयद चए, ए चंद्र तुंहिंजी ज़ात पाड़िया न पिरियसी। जियां तूं अछो मंझरात सजण नित सोझरो। ए चंद्र तुंहिंजी ज़ात सभु मढ़िया सोनसी। आहिनि पिरी पंध में खड़ सजाई रात, मेरा जवाज़ा। आहिनि पिरी पंध में खड़ सजाई रात, अचनि जैसा त पोइ लही वञ लतीफ़ चए। ओ जियां जुड़ो जखरो तैं मिटीअ कोन्हे मुल। जखरो सिंध जो सखी आख़िम थी गुज़रियो आहे, महबूबन करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॻायो आहे शाह साहब। जियां जुड़ो जखरो तंहिं मिटीअ कोन्हे मुल, अहिड़ो गोहर गुल पाण धणीअ पैदा कयो। जखरे जाई पाण धणीअ पैदा कयो, असुल ताईं मिटी हुई एतिरी। जखरे जहिड़ो कोन ख़ल्क़ई को ॿियो,
अफ़दई तो मुल्की या मोहम्मद इक़बाल जहें एॾो लौला के लमा ख़लक़तुल अफ़लाक की शाह साहब बयानु कयो जखरे जहिड़ो कोन ख़ल्क़ई को ॿियो अफ़दई तो मुल्की या मोहम्मद इक़बाल जहें एॾो क़ादिर कहिड़ो शरफ़ ॾिनो शफ़ीअ खे जखरो जखरो ॿिया मिड़ई जाम मिटी उन मुक़ाम सुलूही एतिरी जखरे जहिड़ो जवान ॾिसां कोन ॾेह में मेहड़ो मिड़नी मुरसलीन सरस संदस शान मेराज और रात बैतुल मक़दस में अंबिया किराम जी इमामत कयूं मेहड़ो मिड़नी मुरसलीन सरस संदस शान फ़कान का बक़ौसैन औ अदना उदनु या मोहम्मद सुम्मा दना फ़तदल्ला फ़कान का बक़ौसैन ॿ कमानूं या उनखां घटि फ़ासिलो रहिजी वियो चयो जखरे जहिड़ो जवान ॾिसां कोन ॾेह में मेहड़ो मिड़नी मुरसलीन सस संदस शान फ़कान का बक़ौसैन औ अदना इहो मुयसर थियुसि मक़ाम ख़बर कान ख़लील जे क़ादिर मुको क़ुरआन या कचहरियूं तफ़सील अला सुभान अल्लज़ी असरा बि ख़बर कान ख़लील जे क़ादिर मुको क़ुरआन इहे आगे जा एहसान जंहिं हादी मेड़ियुम हेड़ो महिरबानी जज़ाकुमुल्लाह अस्सलामु अलैकुम।